असां सिंधी तव्हां सिंध जा असीं दुनिया भर जा असां जेकॾहिं गॾु थींदासीं त सिंधी कैन बी वन ऑफ द मोस्ट लव्ड एंड द मोस्ट स्पोकन लैंग्वेज. असांजो कल्चर, असांजा गाना, असांजो पोइट्री लिटरेचर कमाल ॾाढो रिच आहे. त मां तव्हांजे सभिनी चैनल जे मालिकनि खे, हुनजे ओनर्स खे मां डेफिनेटली हिकिड़ो ऑफर थो ॾियां एज़ अ की भई लेट्स कम टुगेदर. आई एम अ डायरेक्टर, आई एम एन एक्टर डायरेक्टर, मतलब वी कैन मेक वर्ल्ड क्लास फिल्म्स. छा तव्हां मां पाकिस्तान जो सिंध जो टैलेंट ॾिठो आहे, ज़बरदस्त आहे, ॾाढो ज़बरदस्त. ॾिसो असां कोक स्टूडियो जेको तव्हांजो आहे फॉर एग्जाम्पल, पाकिस्तान इज़ बेटर देन इंडिया. मां त ऑन रिकॉर्ड थो चवां, हिंदुस्तान जे कोक स्टूडियो खां पाकिस्तान जो कोक स्टूडियो 100 गुना बहितर आहे. एंड दैट्स अ फैक्ट. आई एम अ प्रोफेशनल माइंड यू. Therefore, I can मां बिल्कुलु रिस्पॉन्सिबल ज़िम्मेदारी सां थो चवां मच बेटर. सो आई सी यार मां हिननि सां जेकॾहिं कमु कयां, जेकॾहिं इफ आई कैन वर्क विद दीज एक्टर्स, विथ माई राइटर्स, दीज एक्टर्स, असां जॾहिं इंडिया ऐं सिंध ऐं पाकिस्तान जी टीम छा त असां कमाल करे सघंदासीं. येस वी कैन वर्क टुगेदर, वी शुड वर्क टुगेदर, वी शुड क्रिएट. हे जेको बि पोलिटिकल सिचुएशन हो ठीकु आहे, जंहिंखे जेको करिणो आहे उहो हुननि जो दाइरो आहे. That's not my, I'm a creative person. We must come together and start making films and television shows together. Basically film, because film याद रहंदी आहे. अॼु बि असांजी फिल्म अबाणा आहे जेका 50s में ठही पार्टीशन खां पोइ, अॼु बि यादि आहे. इट्स अ क्लासिक टुडे. गाइड देवानंद जी फिल्म ठही. गाइड इज़ अ क्लासिक, वन ऑफ द बेस्ट फिल्म्स इन द वर्ल्ड. तव्हां गाइड जो छा किथे न किथे विझाइण खड़ी वियो आहे. त असांखे सिंधी फिल्मूं ठाहिणु खपनि. असांजे तव्हां पाकिस्तान सिंध जो टैलेंट, असांजो टैलेंट जॾहिं गॾु ईंदो न त कैन आई श्योर यू दैट वील हैव अ ग्रेट वर्क. फिल्म हुजनि, टेलीविजन हुजे. आई एम वेरी श्योर.